नाज़रीन, उमरकोट में पीपी अॻवान पहुंचोमल भीड़ जी गाड़ी जी टक्कर में फोत थियल शागिर्द रजनेश कुमार जे वाक़े ख़िलाफ़ शागिर्दनि जे सॾ ते शहर में शटरबंद हड़ताल कई वई आहे। अलावारे चौक ते शागिर्दनि समेत एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। वाक़े ख़िलाफ़ गुलाम नबी शाह ऐं ढोरो नारो में बि कारोबार बंदि रखियो वियो। उमरकोट में नौजवान शागिर्द रजनेश कुमार जे क़त्ल केस में नामज़द जवाबदार पीपी अॻवान पहुंचोमल भीड़ जी गिरफ़्तारी लाइ शागिर्दनि जे सॾ ते शहर में मुकम्मल तौर ते शटरबंद हड़ताल कई वई। ट्रैफ़िक पिणु रोडनि तां ग़ाइब रही। शागिर्द एक्शन कमेटी जे सॾ ते शागिर्दनि समेत सवें शहरुनि हड़ताल बाद अलावारे चौक ते धरणो हणी अॻूणे MPA पहुंचोमल भीड़ ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। धरणे सबबि कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ासि वेंदड़ गाॾियूं बीहजी वयूं, जंहिं करे मुसाफ़िर सख़्त परेशान थींदा रहिया। उन मौक़े ते अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त 6 ॾींहं अॻु पहुंचोमल भीड़ जी गाॾीअ जे टक्कर में नौजवान शागिर्द रजनेश माली फोत थी वियो हो, जंहिं जो क़त्ल केस पहुंचोमल भीड़ ते दाख़िल कयो वियो आहे, पर पुलिस जवाबदारनि खे अञा ताईं गिरफ़्तार न कयो आहे। हुननि SSP उमरकोट खां मुतालबो कयो आहे त जवाबदार पहुंचोमल भीड़ खे गिरफ़्तार करे सज़ा ॾिनी वञे।